सजाए यार जा अलग कहराहन हालात आशिक मिले अनवर चले आए खत से मुलाकात न खत आयो न पत्र आयो न वरी पैगामात मौला करे हू खुश हुजे या माई अथम बात नंबरानी कंदुस खैरात जे ईंदो खतरो खैर जो साली नंबर की काफी गल है फरमाशा है हाजी गुलाम रसूल मला अब्दुल नबी जमाली अनवर जुणे जो मोहम्मद आशम कंबरानी जी खोड़ दिंदुस पियो खरकी तोखे खोड़ दिंदुस हज़रत आशिक टपाली के अर्ज करे थो जॾहिं बि मुंहिंजे महबूब साईं जो ख़त अचे उहो तकड़ो तकड़ो ख़त मूंखे पहुचाईंदो आहे खोड़ दिंदुस पियो खरकी तोखे रोज़ टपाली तो कर सही सलामत यार मुझे जो खतरो अजीब खे ॾींदो कर खोड़ दिंदुस पियो खरकी तोखे खोड़ दिंदुस पियो खरकी तोखे रोज़ टपाली ईंदो कर सही सलामत यार मुझे जो खतरो अजीब खे ॾींदो कर खोड़ दिंदुस पियो खरकी तोखे ही पेशकश गाज़ी खान लाशारी जे तरफ़ां कई वञे थी। उस्ताद अलहदाद ज़रदारी जा वधीक कलाम ॿुधण लाइ विज़िट कंदा असांजो फेसबुक पेज उस्ताद अलहदाद। सॼी राति कटान ड्रुब नथी अचे ये समझ त अनवर तुंहिंजो यार मरे या बचे अची तर गुर के न त कोन बचत सुख बुराई चवे मिठा तुंहिंजे मुल्क ते उॾायम कबूतर उन नजात अनवर चढ़े थकजी पिया पर गोले गोले मोटी आया सॼी दुनिया मगर तुझी का बि ख़बर कान आदऊं घबराणी चवे खतरन जे सहारे ते आहे बिजी मुझ हयाती खत में मुझे बंद थी विया त हर दुश्मन खे काती खतरन जे सहारे ते वञी बिजी आहे हयाती खत में मुझे बंद थी विया त हर दुश्मन खे काती वो तेरी मुझो खत मूंखे ॾई पोइ जे पासे ईंदो कर सही सलामत यार मुझे जो खतरो अजीब खे ॾींदो कर खोड़ दिंदुस पियो खरकी तोखे खोड़ दिंदुस पियो खरकी तोखे रोज़ टपाली ईंदो कर सही सलामत यार मुझे जो खतरो अजीब खे ॾींदो कर खोड़ दिंदुस पियो खरकी तोखे ही पेशकश गाज़ी खान लाशारी जे तरफ़ां कई वञे थी। उस्ताद अलहदाद ज़रदारी जा वधीक कलाम ॿुधण लाइ विज़िट कंदा असांजो फेसबुक पेज उस्ताद अलहदाद ज़रदारी ऐं विज़िट कंदा असांजो दिलरी ताहूं न कर मूंखे निंड आई आ मस छातीअ ते अनवर चढ़े ॻाल्हि त खोले ॾस हाणे न कई बस त कढी ॾींदोसि पुतनि खे मिठा तुंहिंजे मुल्क ते कॾहिं खुटंदी राति अलाए कॾहिं थींदो ॾींहुं अनवर करे इश्क जो मूंखे सुम्हण न ॾिएसि निकिरनि दिलि मां ऐं अखियूं वसाइनि मींहुं लाहे वेठुसि मींहुं के बेवफा सां कंबराणी चवे मज़ा वधीक लाइ हिन कलाम जे लाइ वज़ीर अली ज़रदारी ऐं फर्स्ट स्टार्टर जुम्मो डायरी जी फरमाइश
आशिक टपाली खे अर्ज़ करे थो ए खत आणींदड़ टपाली जंहिं ॾींहुं बि लिफ़ाफ़े मां महबूब साईं जे मिलण जी या अचण जी ख़ासि ख़बर मूं ॿुधी या पढ़ी उन ॾींहुं इंशाअल्लाह मुंहिंजी ॾाढी आहे तोखे दौलत में मालामाल करे छॾींदुसि। जंहिं ॾींहुं मिलण जी ख़ासि ख़बर लिफ़ाफ़े मां खोलींदुसि तंहिं ॾींहुं मुंहिंजी ॾाढीअ तोखे दौलत में तोरींदुसि। सची दिल सां दुआ करे तूं बि रब साईं खे सॾींदो कर सही सलामत यार मुंहिंजे जो खतरो अची मूंखे ॾींदो कर खोड़ ॾींदुसि पियो ख़र्ची तोखे खोड़ ॾींदुसि पियो ख़र्ची तोखे रोज़ टपाली ॾींदो कर सही सलामत यार मुंहिंजे जो खतरो अची मूंखे ॾींदो कर खोड़ ॾींदुसि पियो ख़र्ची तोखे। पेशकश गाजी खान लाशारी। अल्लाह कंदो त नवाब थींदई। कॾहिं खुटंदी राति संदी ही सूरन अञा ताईं अनवर चवे ॿार मस्ता थियनि बाक़ी 7 कलाक सूरन जा दिन दिल भर कीअं गुज़रनि बाक़ी 7 कलाक सूरन जा सूरन जा सूरन जा सूरन जा बाक़ी 7 कलाक सूरन जा दिन दिल भर कीअं गुज़रनि ॿिया सुम्ही निद्रूं कनि मां त रोयो गुज़ार रातियूं। दर कवरन जा ख़त पहुचाईंदे क़यामत मंझि सवाब थींदी बचड़ा तुंहिंजा कमराणी चवे अलाह कंदो त नवाब थींदई। 2 रुपयनि जे ख़ातिर एॾो लालची बि न थींदो कर सही सलामत यार मुंहिंजे जो खतरो अची मूंखे ॾींदो खोड़ ॾींदुसि पियो ख़र्ची तोखे। पेशकश गाजी खान लाशारी। कयम ही लालख ख़्वाब तुंहिंजा सुपरी लॻण न ॾियनि अखे उथी रुआ अनवर चवे विझी विहाणे खे बख मिठा रब ते रख कॾहिं तूं बि रुआ दे घबराणीअ दर तवरन जा ख़त पहुचाईंदे क़यामत मंझि सवाब थींदी बचड़ा तुंहिंजा घबराणी चवे अलाह कंदो त नवाब थींदई। दर तवरन जा ख़त पहुचाईंदे क़यामत मंझि सवाब थींदी बचड़ा तुंहिंजा घबराणी चवे अलाह कंदो त नवाब थींदई। 2 रुपयनि जे ख़ातिर तूं 2 रुपयनि जे ख़ातिर एॾो लालची बि न थींदो कर सही सलामत यार मुंहिंजे जो खतरो अची मूंखे ॾींदो कर खोड़ ॾींदुसि पियो ख़र्ची तोखे खोड़ ॾींदुसि पियो ख़र्ची तोखे रोज़ टपाली ॾींदो कर सही सलामत यार मुंहिंजे जो खतरो अची मूंखे ॾींदो कर खोड़ ॾींदुसि पियो ख़र्ची तोखे।